तो मां चाहियां थो त दोस्तनि खे हिन इंसेक्ट ज़ू जे हवाले सां बिल्कुलु थोरी वधीक इंफॉर्मेशन पाण ट्रांसफ़र कयूं। हाणे दोस्तनि जे पंहिंजो टेबल्स ते एक्चुअली बर्नीज़ हे पयूं सभिनि वटि। इहे सभु दोस्त सोचींदा बि हूंदा त हिकिड़ी बर्नी पई आहे, उन में वरी कुझु जीत मौजूदु आहिनि। बिल्कुलु ही एक्चुअली प्रैक्टिस आहे असांजी FFS जी, ही इंसेक्ट ज़ू। बिल्कुलु इंसेक्ट ज़ू में असां छा कंदा आहियूं, ईअं हिकिड़ी प्लास्टिक जी बॉटल खईंसीं, तव्हांजे अॻियां पई आहे, तव्हां ॾिसी सघो था सभई दोस्त। ऐं जेके असांजा फार्मर्स आहिनि FFS में, छो जो असांजी चवंदा न सीइंग इज़ बिलीविंग। हाणे हिन ॻाल्हि करण खां अॻियां मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी तव्हांखे ज़रूरु करणु चाहींदुसि, ॿुधाइणु चाहींदुसि। हिकु आम फार्मर जेको आहे असांजो, उन ज़हर खे बि एक्चुअली दवा पियो सम्झे। लास्ट टाइम पंहिंजे सेशन में इहा ॻाल्हि रिपीट पियो मां हाणे कयां त हे जेके पेस्टिसाइड्स कंपनीज़ आहिनि, इन्हनि जा जेके नुमाइंदा कारिंदा वञनि था फील्ड में, त एक्चुअली उन्हनि एॾो त असांजे हिकिड़े आम हारी खे मिसगाइड करे छॾियो आहे, जो तव्हां कंहिं हिकिड़े हारी खां पुछो न त हीउ छाजो पिया इस्तेमालु कयो, त उहो चवंदा हीउ दवा पिया असां इस्तेमालु कयूं, दवा जो इस्तेमालु आहे, यानी ज़हर नथा चवनि। हुनजो माइंड जेको आहे एॾो त यानी हुननि खे मिसगाइड करे छॾियो आहे, छो हुननि खे पंहिंजी नौकिरी प्यारी आहे न। हुननि खे त नौकिरी मां कढी छॾींदी कंपनी अगरि हुननि टारगेट अचीव न कयो। थिए छा थो, जो जॾहिं हिकिड़ो कंपनी वारो वञे थो फील्ड में, त फार्मर खे ॿुधाए थो यार तुंहिंजी त पंहिंजो फील्ड में तमामु घणा जीत आहिनि, हे त बसि तबाह थी वई तुंहिंजी फील्ड, ॾाढो नुक़सानु थियण वारो आहे तोखे। बसि हाणे हीउ ॾियां थो न पंहिंजो लिखी, दवा थो लिखी ॾियां, इहा इस्तेमालु कर त वाह वाह बम्पर क्रॉप। बिल्कुलु बि नथो ॿुधाए हिकिड़े आम वारीअ खे, इहो थो ॿुधायो वञे त हीअ सभु जीत नुक़सानु हानिकार आहिनि, फ़ाइदेमंद जीत जी ॻाल्हि ई कोन थी थिए। एक्चुअली असांजे फार्मर फील्ड स्कूल जो जेको यानी बेसिक यानी मक़सदु बि आहे न, त पेस्टिसाइड्स जो यूज़ रिड्यूस थिए। अगरि असां वटि अगरि बेनिफिशियल इंसेक्ट्स मौजूदु आहिनि असांजी फील्ड में, त नो नीड टू यूज़ पेस्टिसाइड्स, ज़रूरत ई न आहे असांखे। हाणे मां ॻाल्हि थो कयां त सीइंग इज़ बिलीविंग। फार्मर जेसि ताईं इहा शइ ॾिसंदो न त मुंहिंजी फील्ड में के फ़ाइदेमंद जीत बि हूंदा आहिनि, यकीन तव्हांजी ॻाल्हि त हिकदमि न कंदो। ही इंसेक्ट ज़ू जी जेका एक्टिविटी आहे, तव्हां जीअं फार्मर फील्ड स्कूल में दोस्त वञनि त पहिरीं एक्टिविटी न साहब, मां सही थो चवां साईं? बिल्कुलु ही बर्नी हुननि खे ॾियो, चओ त बाबा ही बर्नी अथव, हिन में ही 2-4 जीत तव्हांखे जेके नज़र अचनि था, इहे खणी हिन बर्नी में विझी छॾियो। जीत अची आहे बर्नी में, उहा बर्नी रखी छॾियो साइड ते। ही सभु प्रैक्टिसिस जेके तव्हां ॿुधायूं, इहे एक्टिविटीज़ तव्हां कयो FFS में। जॾहिं आख़िर में तव्हां हीअ बर्नी वरी खणी ॾिसंदव, हुन में 8-10 जीत पियल हूंदा, त उहो ॾिसी सघंदो पाण त हिकिड़ो जीत जेको आहे ॿिए जीत खे खाए पियो। हुन खां पुछिणो आहे दादा हे छा पियो थिए बर्नी में, हीउ छा थी रहियो आहे? दादा हे 2 जीत जेके आहिनि, हे फलाणी जीत खे खाइनि पिया। दादा हे जेके जीत खाइनि पिया, इन्हनि खे सुञाण त सही, इहे त तुंहिंजा दोस्त कीड़ा आहिनि, हे त नुक़सानदेह कीड़नि खे जीतनि खे मारनि पिया, हीअ त पंहिंजो कमु कनि पिया। त हाणे जीतनि खे त सुञाण तूं त हे त तुंहिंजा दोस्त कीड़ा आहिनि। हे जॾहिं तव्हां स्प्रे था कयो त इन्हनि दोस्त कीड़नि खे बि तव्हां मारे था हलिजो, पंहिंजो वॾो नुक़सानु पिया कयो। त घटि में घटि इहो थींदो जो जॾहिं को कंपनी जो माण्हू या ॿियो को माण्हू उन्हनि खे मिसगाइड कंदो, त उहो मिसगाइड न थींदो। उहो ॾिसंदो त न यार मूं वटि त पंहिंजो वॾी मिक़दार मौजूदु आहे फ़ाइदेमंद जीतनि जी, मूंखे त ज़रूरत ई कोन्हे न फ़िलहालु स्प्रे करण जी। ठीकु आहे सर? बिल्कुलु सर प्लीज़। बिल्कुलु, थैंक यू सो मच।